ने बाहू रहमतुल्लाह अलैहि जे रूह मूंखे इशारो कयो आहे त मां बि इन गौस पाक जे ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। इन फैज़ सुबानी जी तशरीह जेका आहे उहा मूं पंहिंजे शेर में कई आहे, छो त इशारो मिलियो आहे। दुआ कयो त मां उहा तव्हांजी ख़िदमत में इजाज़त हुजे त मां शेर पढ़ी छॾियां। कहिड़ो दुरूद पढ़ो सल्ली अला हबीबना मन मेरा चश्मा होवे मैं मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुंड लख लख चश्मे एक खोला एक कन्या इतना लिखिए मैं को सब्र न आए मुर्शिद दा दीदार ए बाहू मैं को लख करोड़ा हजाहू हनुता कोट में ठण शरीफ सिंध सराइकी जारूम अल्लाह अकबर सराइकी ज़बान जारूम अल्लाह अकबर चाचड़ वांगे मदीना जातम चाचड़ वांगे मदीना जातम कोट मिठण बैतुल्ला रंग बादामी रंग होया कितम रूह तजल्ला ज़हर दे विच मुर्शिद हादी बातन दे विच अल्लाह हुण नाजुक मुखड़ा पीर फरीदन साकू दिसदा है वजहुल्लाह बरसा सिंध के अंदर ॿियो बि रूम हुन हीअं फरमायो मुर्शिद मेरा काबा क़िबला मुर्शिद मेरा काबा क़िबला मुर्शिद नूर हकानी मुर्शिद मालिक मुर्शिद मौला मुर्शिद सिर सुबहानी मुख मुर्शिद दा माहे मुनवर मुर्शिद समा नूरानी अमल में हर दम यह पल पल पाक पेशानी अल्लाह अकबर ही इश्क वारन जी
इश्क जे हज जी अरफात अल्लाह जे वलियन जो दरबार वो इलाको वो सरजमीन वो सहन जेको उन्हनि जे लाइ ज़िक्र जे लाइ सजायो वञे उहा अरफात आहे उहा इश्क जी अरफात आहे उते तरीक़त वारनि जो हज अकबरी थींदो आहे अॼु असां उन कामिल अकमल मर्द कलंदर जे उर्स पाक में शामिल थिया आहियूं दोस्तो उहे लजपाल घराणो आहे लजपाल प्रीत टोड़ दे नहीं जदी बाह फड़ दे ओनू छोड़ दे नहीं सब कमियूं ओतायूं असां में आहिनि मुझे महबूब करीम जा उम्मती पाण महबूब करीम नबी पाक अलैहि सलाम सां मोहब्बत रखण वारा पंहिंजे अकीदे जे इमाम आला हजरत शाह अहमद रजा खान बेलवी रहमतुल्लाह ताला उन्होंने फरमायो आ तेरे नस्ले पाक का बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक का बच्चा बच्चा नूर का तुम ऐने नूर हो तेरा सब घराना नूर का दोस्तों माइक दलील खातर हिकड़ी चंद मिनटन की गुफ्तगू अमा जी खिदमत में पेश करण चाहियां थो हजरत नबी सालिह अलैहि सलाम जो ज़मानो नबी सालिह अलैहि सलाम जे उम्मतन पंहिंजे नबी खां मौजूदो घुरियो त अमा दुआ फरमायो त हिन पत्थर मां ॾाची पैदा थिए उहा व्यामे खीर असां पी ऐं ढो कयूं खीर न खुटे अल्लाह जे नबी हथ मथे खया अल्लाह जे नबी जी दुआ कबूल थी मौजूदे सां ॾाची पत्थर मां पैदा थी पैदा थियण सां उहा ॾाची ढुकी हुई उहा व्याई नंढो बच्चो ॼणी अची खीर ॾुधऊं सॼो शहर लखे माण्हू खीर पियनि ॾाची हिकड़ी खीर न खुटे सो बदबख्ती उन्हनि उम्मतनि जी जिन पंहिंजे नबी सां बेवफाई कई बेवड़ाई कई ऐं फरमान बर्द न रहिया मुझे लजपाल नबी जा उम्मती अल्लाह जे नबी हिदायत कई अल्लाह जे तरफां हीअ नेमत आहे इन ॾाचीअ खे इज़ाइजो न लेकिन नफ्स ऐं शैतान इंसान जो चिटो दुश्मन आहे उन्हनि ॾाची खे हिकिड़े ॾियारे शहीद करे छॾियो वाक़ियो तवील आहे पर मूंखे रुॻी दलील उतां वठणो हज़रत सालिह अलैहि सलाम खे ख़बर पई त जेका ॾाची अल्लाह ताला मुंहिंजे मौजूदे सां अता कई हिननि ज़ालिमनि ॾाची खे शहीद करे छॾियो ऐं अज़ाब जा आसार अलामतूं अची ज़ाहिर थियण लॻियूं माण्हुनि सम्झो त हाणे असां हरगिज़ न बची सघंदासीं पंहिंजे जान बचाइण जे लाइ पंहिंजे घर बचाइण जे लाइ बचन बचाइण जे लाइ वरी नबी सालिह अलैहि सलाम जे खिदमत में अची झुकिया तूं अल्लाह जो नबी या ग़लती थी वई आहे पर हाणे महिरबानी करे रब खां असांखे माफ़ी वठी ॾे त अल्लाह ताला असांखे माफ़ करे असीं आइंदे जे लाइ अहिड़ी ग़लती हरगिज़ न कंदासीं नबी मेहरबान हूंदा आहिनि नबी सब शफीक हूंदा आहिनि नबी सब करीम हूंदा आहिनि अल्लाहु अकबर जेतरी अल्लाह ताला जी कहते मेहरबानी आहे वो एतिरो ई मेहरबान मखलूक ते हूंदो आहे हज़रत सालिह अलैहि सलाम वरी तलब कई दुआ घुरण जी अल्लाह का इन्हनि खे माफ़ी वठी ॾियां मन सुधारे में अची वञनि मन पंहिंजी हरकतनि खां हटी ऐं सची तौबा करे पंहिंजे पालनहार जे दरवाज़े ते झुकी पवनि नबी इन तमन्ना लालच में
वरी चाहो त इन जे ला भलाई मां कया। अल्लाह जे नबी फरमायो त गाल बुधो अमा एड़ी खता कई है हाने काबिल गौर दलील ताजे सामू आ अमा एड़ी गलती कया जो तमा के माफी मिलन नामुमकिन आ। लेकिन गाल इया है जेकर न इने बच्चे के तमा हथ करे वरतो डाची जो डाची त भई शहीद थी जे इन जो मासूम बच्चो तमा के मिली वने अमा इन के राजी कयो इन के मनायो। अगर जे बच्चो डाची जो अमा सा राजी थी वियो त अमा अल्लाह जे आयल अजाब खां बची विदो। नबी कड़ी सलाह दिनी अमा उन जे मां के शहीद कयो। लेकिन अमा वरी भी मिठू था कयो मां अमा के राह तो दसा त कोशिश कयो भजो शहर मां निकरो इन डाची जे बच्चे जी तलाश कयो। अगर जे बच्चो मिली वियो अमा उन के राजी करे वरतो अमा के उन माफ कयो मां जी गलती जेकन वो राजी थी पियो त तव्हां जा बेड़ा पार थी विंदा अमा अल्लाह जे आयल अजाब खां बची विंदो। वो सब जा मानू बहर निकता छाजे ला निकता त हाने जे डाची के शहीद कयो आ इन डाची जो बच्चो मिली वने त इन के मिठ कयूं इन सा इन के मनायो। अगर जे इयो राजी थी पवंदो त अल्लाह जे अजाब खां असा बची विंदासी। काबिल गौर गाल जेका सा जहराप में वनी ऐ समझो त मुझो इशारो केड़े पासे अचे तो नबी पाक अलैहि सलाम जा उम्मती अल्लाह जे नबी साले अलैहि सलाम जने पांजे कौम के हिदायत कई कोई वठी भगा। लेकिन उनन जी बदकिस्मती जो डाची जो बच्चो उनन के हथ न आयो आई वो बच्चो गुम थी वियो हलो आई उए अजाब में तबाह थी विया गर्क थी विया। हाने अजो नबी जे उन इशारे में था त अर्ज करण जो मकसद इयो पाण उए सागा उम्मती आयो जिन महबूब जे बच्चन सा करबला में छा हाल कयो। कोई हिंदू तो कोन हा हिंदुस्तान में हिंदू तो कोन आया कलमे पढ़ने वाला हां असा नबी पाक अलैहि सलाम जी ना फरमानी कई हबीब करीम अलैहि सलाम जे बच्चन के तकलीफू दिनियो मौला अली के सा शहीद कयो। हजरत इमाम हुसैन आली मकाम उन जे बच्चन के ओ नबी पाक अलैहि सलाम जा उम्मती असा तमाम मुजरिम आयु इन घराणे जा वाहिद तरीको इयो आ मुझे महबूब जा उम्मती ओही उन घराणे जा बच्चा हन। अगर जे हिनन के तो राजी करे वरतो त बची विंदे। नबी जे को इशारो दिनो त मां त वई पर बाकी उन जो बच्चो वा अगर जे इने के तवा राजी करे वरतो इयो तवा सा परची पियो त पो अल्लाह तमा ते हरगिज अजाब न कंदो। इन जे करे असा जी जका मोहब्बत अकीदत आला हजरत फरमाए तेरे नस्ले पाक का बच्चा बच्चा नूर का तुम ऐने नूर हो तेरा सब घराना नूर का। या रसूल अल्लाह असा जी जका अकीदत तो साए जका असा जी मोहब्बत या मोहब्बत ए मुझा महबूब क़यामत तक तुझो महबूब तुझा बच्चा तुझो अहल बे असा जे ला नूर आला नूरा। इन जे करे ही उन सादात घराने जो उन नबी पाक अलैहि सलाम जे बच्चे जो काजा उन दरगाह जो उस शरीफा असा अमा उन उस शरीफ में शामिल थायो अमा मोहब्बत सावे हो अकीदत सावे हो नबी पाक अलैहि सलाम जे दस्तार जी ज़ियारत कयो अल्लाह उन जे महबूब जो जिक्र भी बुधो औलिया अल्लाह जो गालियों ऐ करामत भी बुधो तरीक़त जो गालियों भी सिखो। मुझे हबीब अलैहि सलाम जा उम्मती इंशा अल्लाह ताला हिनन जो रूह असा सा राजी थी पवंदो सब अजाब खां बची विंदासी। दुरूद बंदा वास्ते मान
हबीबना सल्ले अला अल्लाह करीम अलैहिस्सलाम जा उम्मती ही पाक महीनो सफर महीनो आ ही इस्लाम जो ॿियो महीनो आ इन जो नाम सफर महीनो आ याने सफर असी अमा सब सफर में सफर माना मुसाफरी ही मुल्क पंहिंजो कोने ही मुल्क पंहिंजो कोने पाण अजनबी आहियूं हिन मुल्क में एयरपोर्ट में जी वेठा आहियूं अम्मा जो पेट एयरपोर्ट हो अम्मा जे पेट खां पोइ हिन एयरपोर्ट में आया आहियूं पंहिंजी वीज़ा लॻी पई आहे ओचितो फ्लाइट अची वेंदी सभु कुझु हिते पियो हूंदो पाण खे अॻिते हलणो आहे हलणो आहे इन जे करे अल्लाह ताला इन कामयाबी जे लाइ सुहिणे रस्ते अल्लाह ताला असांखे ॾसो अल्लाह ताला फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन ए ईमान वारो ॾिजो मूं अल्लाह खां ऐं तक़वा पैदा कयो छा कयो तक़वा पैदा कयो मौला तक़वा किथां मिलंदी तक़वा कीअं पैदा थींदी अल्लाह फरमातो कूनू मस्सादिकीन सच्चन जो वञी साथ ॾियो उन्हनि जे सोहबत में वञो उन्हनि जे ज़िक्र जे हलकनि में वञो उन्हनि सां वञी बैत निस्बत कड़ी कड़ी में मिलायो अवां जे अंदर में तक़वा पैदा थींदी जीअं हू मुंहिंजा दोस्त न अवां बि मुंहिंजा दोस्त बणिजी वेंदा इहो आहे लफ़्ज़ी तर्जुमो इन आयत करीमा जो अरबी में सिंधी में हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह ताला पंहिंजे शायरी जे क़ुरान करीम सिंधी ज़बान में इन जी माना हीअं वरती आहे वे तनी वट वे जके वेही था ॼाणनि वेहण साण ॿियन मता वेही वेल विञाई हल तनी सां हल जके हली था ॼाणन हल साण ॿियन मता हली हाल विञाई वे उन्हनि सां तालुक उन्हनि सां जोड़ उथण वेहण उन्हनि सां कर जेके तोखे मुस्तफा जे दर जो सुहिणो करे छॾनि रस्मी मुरीद न थी पंहिंजे दिल में देरो लॻा सॼो मामलो अंदर जो आहे जेसीं ही गोश्त जो लुक़्तो तयार न थींदो ऐसाईं का हकीकत न ईंदी मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जा उम्मती हर सूफिया इकराम बुजुर्ग दीन जेका हिदायत कनि था वो सॼे दारो मदार अंदर जी हिदायत था कनि